सिंध हुकूमत ते तनक़ीद कंदड़नि सिंध ॾिठी ई नाहे। तव्हां रुगो NHA जा रोड ॾिठा आहिनि ठटो, नवाबशाह, टंडवादम ठटो, हैदराबाद ऐं सामारो उमरकोट रोड ॾिसंदा त तव्हांखे सिंध नज़र ईंदी। अॼु तव्हांखे स्क्रीन ते नक्शनि जी मदद सां सिंध जो दौरो कराईंदुसि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो सिंध विजन बाबति तक़रीब खे ख़िताब। वॾे वज़ीर सिंध असेंबली जे ऑडिटोरियम हॉल में लॻल स्क्रीन ते स्लाइड्स, वीडियोज़ ऐं नक्शनि जी मदद सां मुख़्तलिफ़ मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। तक़रीब में सिविल सोसाइटी, पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग ऐं मीडिया जे ॿियनि इदारनि जे नुमाइंदनि जी शिरकत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त थर में एयरपोर्ट, इस्पतालुनि ऐं तालीमी इदारनि समेत असां जेके कम कया उहे कंहिं बि न कया आहिनि। थर उहो इलाइक़ो आहे जेको पाकिस्तान जी क़िस्मत तब्दील करे छॾींदो। आपाशी निज़ाम जी बहितरी लाइ बि हुकूमत वॾो कमु कयो आहे। थर पार्कर, नंगर पार्कर, ॼाम शोरो, दादू ऐं कंबर शिदात कोट में नंढा डैम ठाहिया विया आहिनि। बहितरीन पॉलिसी सबबि रुगो नंगर पार्कर में 4 अरब रुपयनि जा बसर लथा आहिनि। थर जे माइनिंग प्रोजेक्ट्स में 71% मक़ामी माण्हू कमु पिया कनि।